साईं अलहमदुल्ला असांजे इमरान प्रोग्राम जारी सारिया है इंशाअल्लाह ताला असांजा चेयरमैन साहब जल्दी वक़्त में पहुंचदा अता इमरान की तरफा असांजे साहब के भेज पाराए जी तकलीफ़ है खेस गुज़ारिश है भेज खड़ी थी वाले वाले साहब पाण भेज पेश करे सब सां पहिरियां असांजा सीनियर साहब जेका रियाज़ कंदो तारी वॼायो जश्न आहे ख़ुशी आहे ताली आहे उन जे लाइ पाकिस्तान जो इमरान असांजो तमामु सीनियर साहब मुख़्तलिफ़ अख़बार जो रियाज़ कंदो साहब जेको नकली करे खां पोइ असांजा सीनियर साहब अदा फयाज़ उनखे भेज ॿुधाईंदा इमरान साहब देखा हुए उनके लायक मथे असांजा सीनियर साहब विज्ञान भवन जा सलमान मशहूर भयो था उनके पान कई आहे पेज लॻाईंदा असांजा उन्हनि खे गुज़ारिश आहे त पाण अॻियां अचनि इमरान हाजी खानाबाद तमाम पंजे मिनट में पोस्ट में भी आता पाकिस्तान के रियाज से आंडियो का बटे लफ्ज़ वठो आने बाबा हितां को गुज़ारिश कंदो सदा रियाज़ कजो त पाण अॻियां अचनि ऐं कुझु पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार जेसि ताईं असांजा चेयरमैन साहब अचनि ईअं चओ आज
न कोई इंसान का कोई असर उठा नहीं फयाज हाशमानी साईं मेहरबानी पंहिंजो तमामु घणे अंदाज़ सां पंहिंजा मसइला कया ऐं गुज़ारिश कयां थो त फयाज़ हुसैन हाशमानी साहिब जो पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार सभिनी दोस्तनि खे जीअं त अॼु असांजी ज़िंदगीअ जो तमामु ख़ुशी मौक़ो आहे ऐं पाकिस्तान आज़ादु थियण जो ऐं अलाह साईं शुकुर आहे असांखे 1947 में जेका जो आज़ादी हासिल करवाई आहे पर हाणे मुस्लमान वीचारा जेके कश्मीर आहे फलस्तीन आहे वग़ैरह वग़ैरह सॼो अलाह साईं आज़ादी नसीब फरमाए जेके मुस्लमान आहिनि जेके आज़ादु असां कुझु न थी असांखे गुलामी छॾी ऐं पंहिंजे पाकिस्तान सभिनी इस्लामी मुल्कनि में सभिनी इस्लामी मुल्कनि में अची करे जेके ज़ालिम जाबिरनि जेके असांखे मुस्लमाननि खे नफ़रत करणु चाहीनि ख़ुशूसन फ़लस्तीन ऐं कश्मीर में उन्हनि खां आज़ादु करण लाइ असां सभिनी इस्लामी मुल्कनि खे पाण खे ॾाढो रखिणो पवंदो जेके बि कमु न थियासीं त इहे सभु मुल्क जेके हींअर तमामु घणो अजब कराइण था गुज़ारियूं पिया उहे हिन वक़्तु वधीक असीं सभिनी मुस्लमाननि खे इहो सुहेल साहब फयाज़ हुसैन हाशमानी पंहिंजे घणनि ख़्यालनि जो इज़हार कयो सही ॻाल्हायो सुहेल साईं ॻाल्हाईंदो दादा इशारा साईं सुहेल साहब ॻाल्हाईंदो सुहेल भाइयो वालेकुम सलाम पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद असांजे मथां बि इहो फ़र्क़ु आहे पंहिंजे मुल्क जे लाइ करण जो ऐं असां हुननि जी जवाबदारी ऐं समझ हुसैन तयारी जे अमन समेत पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जे लाइ करण जो जज़्बो रखंदा ऐं असां मटे इंतज़ामी गुनाह आज़ादी जो प्रोग्राम जेको आहे अॻे जो थियणु घुरिजे हीअ त असां दोस्त हिकु शहर ते रहणो पंहिंजे हाणे वारा हटी करे अहिड़ा प्रोग्राम अरेंज करनि था हिन जी दौर में पाकिस्तान सभु जो आहे आदि जो बि आहे इंसानी जो बि आहे कुझु रखनी बि आहे साधु बि आहे असांजो सीनियर उस्ताद असां गॾु वेठो आहे साईं असांजा केतिरा ई प्रोग्राम कपे करे चुको आहे हाणे खां पोइ हीअं तयारी जे सोचे त दोस्तरा पहिरियों प्रोग्राम आहे जेको हिकिड़ो महदूद वसाइल मिलण जी तस्वीर करे ॾेखारियो आहे अञा ताईं मूंखे इंतज़ामिया जो किथे बि कमु कोन थियो आहे सुभाणे कंदा उहो बि पहिरियों पंहिंजी फॉर्मेलिटी जेके हमेशह कंदा आहिनि पाकिस्तान जी आज़ादी जेके असां कमु आहिनि उते बि जेको आहे पैसो बचाइनि था लेकिन अटा जो प्रोग्राम बि जीअं कनि सॼो हीअं त मुंबई कुर्बानी सां मिलियो आहे असां मुंहिंजे आख़िर में गिरावट पड़ी पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान साईं तामी साईं तामी सीताराम भाई सीताराम सही आहे असांजो वतन आहे जंहिंजी आज़ादी असां रियाज़ था जो अञा ॻाल्हि करे वियो असांखे आज़ादी साईं सीता ॻाल्हाईं गुलाम सीताराम आज़ादी ऐं
सीताराम 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 सर कहीं छाप यार तू नहीं असां वायुयान खे पूरी तरह असां पंहिंजे ख़ुशनसीब था बणियूं असां हिकु आज़ादु नौकिरी होता ऐं आज़ादु रहूं था ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे कि पाकिस्तान आज़ादु थियो हुओ तॾहिं का आज़ादु हुओ त हिते कंहिं बि पंहिंजा वारनि जा मज़हब जो सिस्टम न हूंदो हर माण्हू खे पंहिंजे मुल्क में हिन मुल्क में रहण जी आज़ादी आहे पंहिंजी इबादत करण जी आज़ादी आहे शायदि इहा ॿिए कंहिं बि मुल्क में अहिड़ी जमूरियत शायदि असांखे नज़र नथी अचे इन करे असां पंहिंजी ख़ुशनसीब था सम्झूं कि असां हिन पाक धरती में ॼमिया आहियूं हिन पाक धरती में रहूं था हिन पाक धरती जो रहूं था ऐं असां पाण ॾाढो ख़ुशनसीब था सम्झूं आज़ाद वतन जी आज़ादी लगी हो हनी दादा उनजे तरफ़ां हिन स्टाफ साईं जन खे ॿुधाईंदा प्रोग्राम सभई समाजी तिलावत थी चुकी आहे नातूं थी चुकियूं आहिनि हेॾी नगमा थी चुकियूं आहिनि हाणे अंदरान खे गुज़ारिश आहे त जल्दी में पाण सॼे सभु वञी करे झंडे फड़काइण जी रस्म करे त जीअं उन खां पोइ बहिरान वञंदो ऐं उन खां पोइ चेयरमैन साहिब खे गुज़ार कयो जो वरी काम जंहिंमें सदसी तरफ़ां प्रोग्राम रखियल आहे त जीअं उन में पाण पहुची सघे अंदरान खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं मिले सभु दादा चिक बनी इधर हाँ चिक बनी चेयरमैन साहब पंहिंजे नथनि मुबारकनि सां पाकिस्तान जो झंडो फड़कायो पाकिस्तान 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 जा माण्हू सॼो कवर बि कबो केतिरा केतिरा माण्हू सता कयो ज़बरदस्त प्रोग्राम रखियो वो त इहा ख्वाहिश हुई त टाइम ते अचूं हा त ॿारनि सां गॾु इंजॉय कयूं पर माशाल्लाह ॿार आहिनि वेठा ऐं असां मीडिया जा दोस्त उन्हनि सभिनी जी महिरबानी मूंसां गॾु मुंहिंजे टाउन कमेटी जो स्टाफ जेको आयो आहे ऐं जेके हिन इलाइक़े जा पाड़े जा माण्हू वारा आहिनि नवीन वारा आहिनि जेके जेके आहिनि अस्सलाम वालेकुम साईं अब्दुल रज़ाक मेहमान साहब जेको हमेशह हर प्रोग्राम में उहो मज़हबी प्रोग्राम हुजे उहो जेको मुल्क जे हवाले सां प्रोग्राम हुजे हमेशह माशाल्लाह पेश हूंदा आहिनि अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा सभ खां पहिरीं त मुबारकबाद हुजे अॼु असांजो मुल्क पाकिस्तान जंहिं जनम वरितो इलाही मुश्किलातुनि खां इलाही तमामु घणियूं जे क़ुर्बानीुनि खां पोइ असांखे मुल्क मिलियो उन जी असांखे क़दुरु
आहे क़दुरु करणु घुरिजे ऐं असांजो जेको यूथ आहे असांजे ॿार आहिनि असल मुस्तक़बिल हिननि जो आहे असल मुस्तक़बिल जेको हिन जो आहे ऐं हीअ जेके प्रोग्राम थिया आहिनि पहिरियों चकर असांजे पाड़े पाड़े में जेके प्रोग्राम थियनि पिया उन जो क्रेडिट असांजी मीडिया खे वञे ख़ासि इमरान भाई खे तमामु माशाअल्लाह तव्हां ज़बरदस्त प्रोग्राम कयो आहे असां मैसेज ॾिनो आहे असां ज़िंदा क़ौम आहियूं असां पंहिंजे दुश्मन खे बि इहो मैसेज ॾियूं था असां ज़िंदा क़ौम आहियूं जेके असां अहिड़ो माहौल जेको असांजो 2020 में जेका कोविड आई हुई ॾाढा मुश्किलात हालात हुआ उन में बि असां वटि मुल्क में ॾाढा ज़बरदस्त प्रोग्राम थिया हुआ 2022 वारी बोर्ड या जेके बोर्ड ही टाइम हो हीअं हिन टाइम हो उन में बि असां ॾाढो ज़बरदस्त असांजो प्रोग्राम थिया अहमदाबाद उन में हुआ इलाही माशाअल्लाह पेश हुआ लास्ट दफ़े बि असांजे टाउन कम्यूनिटी प्रोग्राम थियो अॼु बि असांजे टाउन कम्यूनिटी प्रोग्राम हुअं त उहो त ॾींहं जो प्रोग्राम रखूं आहे पर जीअं स्कूल बंदि हुआ इन करे ऐं जो मौसम अहिड़ो हो त ॾींहं खां बहितर राति जो प्रोग्राम रखिजे त उन में सभु ॿारनि बचनि अगरि शरीफ़ थियनि असां माशाअल्लाह पंहिंजे मुल्क जो केक बि असां कटे न सघिजे उन खां पोइ असांजो प्रोग्राम हो त चोरी अञा वधीक करियूं आहे पर कुझु हालातूं कुझु मसरूफ़ियतूं ईअं हुयूं त 6 सेप्टेम्बर उहो बि असांजो वॾो ॾींहुं आहे जेको 65 जी जेका वॉर लॻी हुई इंडिया सां उन में अलहमदिल्ला असांखे फतेह थी इंडिया खे शिकस्त थी हुई उन जो बि 6 सेप्टेम्बर ते आर्मी जे हवाले सां असां वॾो हुते प्रोग्राम रखियो आहे जेका मुंहिंजो आहे त असां जेको मोहम्मदी पार्क आहे उन जो ख़िताब करियूं उन ॾींहुं सुठे योम दुफ़ा जो ऐं उहो असां हुते प्रोग्राम करियूं उन जे अलावा असां सभिनी खे एडवांस दावत ॾियां थो इनशा ताला असां गॾिजी प्रोग्राम कंदासीं गॾोगॾु ऐं इहा मुंहिंजी दुआ आहे त असांजो कश्मीर जेको अञा ताईं दुश्मन जे कब्ज़े में आहे इनशा ताला असां सभिनी जूं गॾिजी इहे दुआऊं आहिनि त असांजो कश्मीर बि आज़ादु थिए जेको शहर लॻे आहे पाकिस्तान जी त इनशा ताला जीअं असां पंहिंजे मुल्क जो केक कटियूं था कश्मीर जो केक असां मुस्लमान मुल्क असांजा काफ़ी जेके मुश्किलातुनि में आहिनि ख़ासि करे असांजो फ़लस्तीन जेको असांजो जेको मुस्लमान मुल्क आहे ऐं इस्लामी पॉइंट ऑफ व्यू खां बि असां लाइ इलाही अहमियत थो रखे जेको उन जनाब असां सभिनी गॾिजी या हिकिड़ी दुआ घुरूं अलाह साईं इज़राइल खे नुस्ख़ो नाबूद करे असांजो फ़लस्तीन उतां आज़ादु थी अचे त इनशा ताला ही अला कंदो इनशा ताला ही जे ख़ुशियूं 14 ऑगस्ट असांजे लाइ ईद खां घटि कोन्हे जीअं मुस्लमाननि जे लाइ असांजे लाइ ईद जेके 2 ईदूं अचनि असांजा वॾा त्योहार आहिनि हीअ बि असांजो त्योहार आहे हिनखे मल्हाइणु घुरिजे ऐं जोश ऐं उन जज़्बे सां मल्हाइणु घुरिजे असांजे यूथ असां ॿारनि खे इहा ख़बर पवे त 14 ऑगस्ट असां लाइ केतिरी अहमियत थो रखे केतिरियूं क़ुर्बानियूं असांजे वॾनि ॾिनियूं हुयूं केतिरियुनि क़ुर्बानी खां पोइ असांजो मुल्क असांखे हासिलु थियो ऐं अलहमदिल्ला क्रिटिकल कंडीशन में असांजो मुल्क ईअं गुज़रे पियो पर अलहमदिल्ला असांजे मुल्क जो कोड 92 आहे 92 जो मतिलबु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जंहिंजे पंहिंजो कोड माना घर जे मां दाख़िल थी आहियां जंहिंजे दर ते मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो लिखियलु हुजे उनखे न ब्लैड न लोडो हा बाक़ी परेशानियूं थियनि थियूं कि हर उन सां जो सिस्टम थिए थो अलाह साईं कंदो त इनशा ताला असांजी ज़िंदा क़ौम आहियूं ऐं ज़िंदा क़ौम त इनशा ताला हिननि जे मुश्किलातुनि मां बि शाह असां निकिरंदासीं इनशा ताला अलाह साईं असांजो मुल्क शाद आबाद हुजे पाकिस्तान तमामु सभु ज़िंदाबाद